सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। छा सूरत हुई रब साईं जे मौला सां मिलण वारे खे ख़बर। छा सूरत हुई रब साईं जे मौला सां मिलण वारे खे ख़बर। हिन राज़ जी कंहिंखे कहिड़ी ख़बर, महिराज करण वारे खे ख़बर। हिन राज़ जी कंहिंखे कहिड़ी ख़बर, महिराज करण वारे खे ख़बर। अलाए काई कलीमुल्लाह पति ॾिसी नूर जिन केरे होश मां वियो। उन खां ई पुछऊं पर छा हूंदे, उन खां ई पुछऊं पर छा हूंदे, पर छा हूंदे बेहोश हुजण वारे खे ख़बर। छा सूरत हुई रब साईं जे मौला सां मिलण वारे खे ख़बर। हिन राज़ जी कंहिंखे कहिड़ी ख़बर, महिराज करण वारे खे ख़बर। जिब्रील खंजा चकजे लेकिन जिब्रील बि ख़ुदि अणवाकुफ़ वा। अधवाट ते जेको रहिजी वञे, छा रहिजी वञण वारे खे ख़बर। हिन राज़ जी कंहिंखे कहिड़ी ख़बर, महिराज करण वारे खे ख़बर। छा सूरत हुई रब साईं जे मौला सां मिलण वारे खे ख़बर। राकेट जहाज़ त कल्ह थिया पर और सवारी अरबीअ जी। राकेट जहाज़ त कल्ह थिया पर और सवारी अरबीअ जी। छा रफ़ जी रफ़्तार हुई, छा रफ़ जी रफ़्तार हुई, रफ़ ते चढ़ण वारे खे ख़बर। हिन राज़ जी कंहिंखे कहिड़ी ख़बर, महिराज करण वारे खे ख़बर। छा सूरत हुई रब साईं जे मौला सां मिलण वारे खे ख़बर। कीअं लोह कलम कीअं कुर्सी हुई, कीअं जन्नत हुई कीअं दोज़ख हो। कीअं लोह कलम कीअं कुर्सी हुई, कीअं जन्नत हुई कीअं दोज़ख हो। अर्शन जो नज़ारो कीअं हुयो, अर्शन जो नज़ारो कीअं हुयो, उन ॾेह वञण वारे खे ख़बर। हिन राज़ जी कंहिंखे कहिड़ी ख़बर, महिराज करण वारे खे ख़बर। छा सूरत हुई रब साईं जे मौला सां मिलण वारे खे ख़बर। हिन राज़ जी कंहिंखे कहिड़ी ख़बर, महिराज करण वारे खे ख़बर। मेहमान बि ॾिस मेज़बान बि ॾिस, ए अज़मीअ जी बजो शान बि ॾिस। मेहमान बि ॾिस मेज़बान बि ॾिस, ए अज़मीअ जी बजो शान बि ॾिस। छा ॾाज मिलिया ॾींदड़ खे पतो, छा ॾाज मिलिया ॾींदड़ खे पतो, ॿियो ॾाज वठण वारे खे ख़बर। हिन राज़ जी कंहिंखे कहिड़ी ख़बर, महिराज करण वारे खे ख़बर। छा सूरत हुई रब साईं जे मौला सां मिलण वारे खे ख़बर।